इंटरनेशनल मशाइख काउंसिल जा सिंध जा जनरल सेक्रेटरी आहिनि दरगाह गौसिया जीलानी रानीपुर सां संदन तालुक़ है। गुज़ारिश कंदुसि साईं फर्ज़ंद अली शाह जीलानी साहिब के तो अचनि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। साईं फर्ज़ंद अली शाह जीलानी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। छॾे वेंदो सभु को जॾहिं वेंदो साह, न रहंदी संगत न रहंदो चाह, उहा पोख का है जेका कम अचई क़यामत में। वाजिबुल एहतराम स्टेज ते वेठल मुंहिंजा मेज़बान क़िबला एजाज़ शाह ऐं सादात हस्ती सादात दिलनि ते राज कंदड़ वॾो क़िबला साईं शहाबुद्दीन हुसैन शाह हुसैनी ऐं पाकिस्तान आलमी मशाइख काउंसिल मरकज़ी जनरल सेक्रेटरी क़िबला साईं हसनात यासीन जेके पंजाब खां कई आयल आहिनि, सरदार फ़ैरोज़ ख़ान उनर साहब, पाकिस्तान आलमी मशाइख जा काफ़ी मेंबरान पीर साहिबान मशाइख इकराम, मुझे सामू वेठल खुश खैर मोहम्मद हिसवाणी वॾी दरगाह है क़िबला सैफुर्रहमान हिसवाणी ऐं असांजा मरकज़ी पाकिस्तान आलमी मशाइख काउंसिल जा सदर क़िबला साईं वक़ार हुसैन शाह लतीफ़ी जेके हिन महफ़िल में मौजूद कोन आहिनि पर उन्हनि जी टोटल सिथ हिते मौजूद आहे। ऐं मुंहिंजे साम्हूं वेठल बुज़ुर्ग असांजूं भेनरूं नौजवान, अस्सलाम वालेकुम। अॼु उन हस्तीअ जे लाइ हिते गॾु थिया आहियूं शहीद सैयद दरबार अली शाह बादशाह दरगाह नसरपुर। आउं पाण दरगाह आलिया रानीपुर शरीफ़ सां तालुक़ु रखां थो। असां दरबारुनि जो नुक़्तो इहो आहे त मख़लूक़ जी ख़िदमत, सूफ़ी औलिया इकराम सदाईं इंसानियत जो दर्स ॾिनो आहे, अमुन जी प्रचार कई आहे ऐं भाईचारे जो दर्स ॾिनो आहे। इन ई नुक़्ते ते अमल पहिरां साईं सैयद दरबार अली शाह सिर्फ़ु नसरपुर में न पर काफ़ी जॻहियुनि ते पूरे सिंध में हज़ारे दिलनि ते राज कंदो। ज़ाहिर ॻाल्हि आहे हिते किरदारनि जी जंग आहे, जिते हुसैनी किरदार जी जंग आहे ताते यज़ीद जे किरदार जी जंग आहे, हक़ ऐं बातिल जी जंग आहे। तमामु दोस्त हिन ते विझी विया आहिनि नुक़्ते ते नज़र, पर आउं इहो चवंदुसि अॻ में काफ़ी मुंहिंजा मोहतरम सादात चई विया त सिंध जे सैयदनि खे गैरत कान्हे, उहे कोन आया आहिनि। पर मां यकीन सां तव्हांखे चई सघां थो साईं शहाबुद्दीन हुसैन शाह तव्हांजे साम्हूं वेठो आहे, बुर्ख सादातनि जो अॻुवाण आहे। आउं सैयद फर्ज़ंद अली शाह, मूंखे यादि आहे त जॾहिं साईं जो क़त्लु थियो, बेईमाना क़त्लु थियो हो, मज़मत जोॻो क़त्लु थियो हो ऐं हक़ ऐं सच ते राह ते साईं खे शहीद कयो वियो। हालांकि मुंहिंजी वास्तेदारी साईं एजाज़ अली शाह सां कोन हुयो, पर असांखे सैयद दरबार अली शाह जी मोहबत दरगाह नसरपुर पहुचायो ऐं उते वञी दुआऊं घुरियोसीं ऐं एहतजाज रिकॉर्ड करायासीं। हिते पूरी सिंध जो दरबारूं तव्हां सां गॾु आहिनि, पूरे सिंध जा सैयद साईं सां गॾु आहिनि। मां साईं खे जसन याद एजाज़ शाह खे जे हे मोहबती माण्हू गॾु कया। मूंखे शाह साईं जो बेत यादि अचे थो त मोहबती मेड़े ॻोठ बदिलिजे हिकिड़ो, तनी जे वेड़े पाणी ईंदो बादशाह। अॼु तव्हां मोहबती माण्हू गॾु कया आहिनि, यकीन रखो त साईं जे खून सां इंसाफ़ थींदो। अॼु हिन ऑडिटोरियम ही वेठल अवाम, ही मोज़ज़ीन मशाइख़ इकराम ऐं तमामु सियासी समाजी दोस्त गॾु आहिनि ऐं ही एहतजाज आला ऐवाननि ताईं वञणु घुरिजे। असांजा कैमरामैन बीठा आहिनि, साहब हज़रात बि हूंदा। असांजो नुक़्तो इहो आहे त शहीद जा क़ातिल गिरफ़्तार कया वञनि ऐं पोयनि सां इंसाफ़ कयो वञे। अरबाब अख़्तियार खे इन जो नोटिस वठणु घुरिजे। बाक़ी साईं जी जेके कोशिशूं आहिनि उहे सदाईं यादि रहंदियूं। शहीद क़ुर शरीफ़ में आहे त शहीदनि खे मोल न चओ, उहे हमेशह ज़िंदा आहिनि।
ऐं अॼु मां सम्झां थो साईं दरबार शाह असांजे विच में आहे। हीउ उनजो किरदारु आहे जो अॼु उन सां हिन नुक़्ते ते ॻाल्हायूं था। ऐं मां आख़िर में ही शेर चई पंहिंजी जाइ वठंदुसि। जो क़ौम जीआरे सो जीअंदो रहंदो, जो आम उजारे सो जीअंदो रहंदो, मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पका, जो सिंध संवारे सो जीअंदो रहंदो। महिरबानी। हाणे कराची खां मुझे कैनेडा खां कई आहिनि जनरल सेक्रेटरी आहिनि पाण मशाइख काउंसिल जा, इंटरनेशनल मशाइख काउंसिल जा। ऐं गुज़ारिश कंदुसि साईं हुस्नात यासीन साहिबनि खे त उहो अचनि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। तव्हांजी हिकु भरपूर ताड़ी में साईं